जीअं सिंध क़ौमी महाल वटि सिंध देश जी हासिलात लाइ आमतौर अदम तशदुद जी पॉलिसी अख़्तियार कई वेंदी आहे। छा उन अदम तशदुद जी पॉलिसी खां सवाइ का अहिड़ी ॿी पॉलिसी या को ॿियो मौक़ुफ़ माना अंडर ऑप्शन या नज़र में आहे या उनखे मुकमल रद्द करे? सिंध जी आज़ादी साईं जीएन सैयद जे ॾिनल फ़िक्र ऐं उन जे नज़रिये जी रोशनी में घुरूं पिया। साईं जीएन सैयद असांखे ॿुधायो आहे त सिंधु देश जी आज़ादी जदोजहद सां मिलंदी। हिकु दफ़े साईं जीएन सैयद कंदकोट में जलसे खे ख़िताब करे रहियो हो ऐं सॼी सिंध जे जॾहिं अपर सिंध जे दौरे ते साईं निकितो हो त नौजवाननि कंदकोट में वठी हज़ारे फेर कया। साईं सख़्तु नाराज़ थी पियो त नौजवान वञी चाचे हफ़ीज़ कुरैशी खे वञी पासो वठी चयूं साईं सिंध जी आज़ादी में ज़रूर फायरिंग त थींदी, जदोजहद त थींदी, वेढ़ त थींदी। साईं वराणियूं त हिकिड़ी बि गोली न हलंदी, पर सिंध जो माण्हू सिंधु देश जी आज़ादी जी घुर त करे।